बहराम खां मोहम्मद मिठल बिरोही जी रिपोर्ट मुताबिक़ बहराम प्रेस क्लब ते सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस 28 नवंबर ते सखर में थी रही है। उन सिलसिले में असां हिक ई हफ़्ते जे दौरे ते पूरे सिंध में निकितल आहियूं। ही कॉन्फ्रेंस शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरे ऐं ख़ालिज बी रहमतुल्लाह जी याद में थी रही। उन कॉन्फ्रेंस में सिंध जे बरंदड़ मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो, जीअं त सिंधु दरिया ते 6 नवां केनाल ठाहे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई वञे थी। कानेवार ठाह मुताबिक़ सिंध खे 43% पाणी मिलणो आहे, पर हिन वक़्तु 6 केनालनि जी साज़िश थी रही आहे, जंहिंमें चोलिस्तान केनाल ठाहियो वञे थो, जंहिंजी ड्रैग 197 किलोमीटर आहे, जंहिंजी शुरूआती स्ट्रक्चर लाइ अटकल 231 अरब रुपया रखिया विया आहिनि। उन ई साज़िश खे नाकाम बणाइण लाइ जमियत उलमा इस्लाम मैदान अमल आहे ऐं अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो जी सदारत में मीटिंग थी, जंहिंमें फ़ैसिलो कयो त कालाबाग डैम जी साज़िश खे नाकाम बणायोसीं ऐं आलमनि उन बाबति फ़तवा ॾिनी त जल्द हिन 6 डैमनि ख़िलाफ़ बे उलमा इकराम खां फ़तवा ॾियारींदासीं, जंहिंखे गैर क़ानूनी ऐं गैर अख़लाक़ी क़रार ॾिनो वेंदो।